खैरपुर में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। खैरपुर में जवाबदार जे मासूम न्याणी सां मुबैना ॾाढाईअ जी कोशिश जो वाक़ियो पेश आयो आहे। अहम ख़बर है अवाज़ शेयर कंदासीं। नींगरी जी दाहुन ते ॻोठाणा खेसि बचाए वरितो आहे। जवाबदार फ़रार थी विया आहिनि। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जवाबदार अब्दुल हलीम फुलपोटो न्याणी सां ॾाढाई जी कोशिश कई। जवाबदार खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, वारिसनि जो मुतालबो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नींगरे जे दाहुन ते इलाइक़े वासियुनि खेसि बचाए वरितो। जवाबदार फ़रार थी वियो आहे। जवाबदार अब्दुल हलीम फुलपोटो न्याणी सां ज़्यादती जी कोशिश कई हो। चवणु आहे वारिसनि मुतालबो कयो आहे त जवाबदार खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियारी वञे। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं खैरपुर खां। खैरपुर मां जवाबदार जी मासूम न्याणी सां मुबैना ॾाढाई जी कोशिश। नींगरी जी दाहुन ते ॻोठाणनि खेसि बचाए वरितो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। खैरपुर में जवाबदार मासूम न्याणी सां मुबैना ॾाढाई जी कोशिश कई आहे। नींगरी जे दाहुन ते इलाइक़े वासियुनि खेसि बचाए वरितो जॾहिं त जवाबदार फ़रार थी वियो आहे।